Welcome to Synth Software Studio. This is Sahil Chandiyo. So अॼु असां सिखंदासीं ऑपरेटर्स एंड स्ट्रिंग C++ में त उन्हनि जो छा रोल आहे, कीअं इस्तेमालु थींदा आहिनि ऑपरेटर्स, त केतिरा टाइप्स आहिनि ऐं कहिड़े तरीक़े सां ऑपरेटर्स इस्तेमालु थींदा आहिनि उहे असां ॾिसंदासीं हिन ट्यूटोरियल में. लेट्स सी असां हलूं था पंहिंजे ट्यूटोरियल ॾे. त सभ खां पहिरियां ऑपरेटर्स असांजा ही कुझु ॾिनल आहिनि जेके असां डिफरेंट वे सां उन्हनि खे डिफाइन करे असां पंहिंजी प्रोग्रामिंग लैंग्वेज खे यूज़ कराईंदा आहियूं. मतिलबु असांजा जेके ऑपरेटर्स आहिनि सभ खां पहिरियां जीअं अर्थमेटिक ऑपरेटर आहे, रिलेशनल ऑपरेटर्स आहिनि, लॉजिकल ऑपरेटर्स आहिनि, बिटवाइज़ ऑपरेटर्स आहिनि एंड असाइनमेंट ऑपरेटर्स आहिनि. ही सभु ऑपरेटर्स आहिनि जंहिंजे थ्रू असां डिफरेंट प्रोग्रामनि ऐं डिफरेंट पंहिंजो टास्क परफॉर्म करण जे लाइ असां यूज़ कंदा आहियूं C++ में. त लेट्स सी असां ॾिसूं था अॻिते हिन जो छा छा रोल आहे, कीअं इस्तेमालु थींदा. सभ खां पहिरियां अर्थमेटिक ऑपरेटर्स. जीअं तव्हांखे ख़बर हूंदी त अर्थमेटिक ऑपरेटर्स एक्चुअली जेके मैथ्स लाइ असां इस्तेमालु कंदा आहियूं सिम्बल्स, उहे असांजो अर्थमेटिक ऑपरेटर्स में. जीअं ॾिसो असांजी एडिशन आहे, कंहिंखे बि एडिशन करण जे लाइ असां यूज़ कराईंदा आहियूं अर्थमेटिक ऑपरेटर्स. टू ऑपरेंड्स खे असां प्लस करण जे लाइ असां यूज़ कराईंदा आहियूं ही ऑपरेटर्स. जीअं ॾिसो A+B विल बी 30. जीअं असांजो एग्जाम्पल आहे A = 10 एंड B = 20, त डेफिनेटली 30 थींदा. साॻे तरीक़े सां जेके असांजो सबस्ट्रक्शन आहे, सबस्ट्रक्शन इन तरीक़े सां इस्तेमालु थींदी. ऐं साॻे तरीक़े सां मल्टीप्लेक्शन, त मल्टीप्लेक्शन कीअं यूज़ थींदी. ऐं हीअ असांजा मॉड्यूल्स आहिनि जेके असां रिमाइंडर जे लाइ इस्तेमालु कंदा आहियूं. जॾहिं असां कंहिं बि इंटीजर्स खे पाण में डिवाइडेड करे ऐं असांखे रिमाइंडर्स वापसि मिलंदा आहिनि त असांखे मॉड्यूल्स ई इस्तेमालु कंदा आहियूं. ऐं असांजा इंक्रीमेंट ऑपरेटर्स, जॾहिं असां ॿ वैल्यू खे डबल असां इंक्रीमेंट कराईंदा आहियूं त असां विद द हेल्प ऑफ हिन जी मदद सां असां यूज़ कंदा आहियूं इंक्रीमेंट ऑपरेटर्स खे. ऐं उन खां पोइ आहिनि ऐं डिक्रीमेंट ऑपरेटर्स जेके यूज़ थींदा आहिनि ॿिनि इंटीजर्स खे पाण में उन्हनि खे माइनस करण जे लाइ असां इस्तेमालु कराईंदा आहियूं कंहिं बि वैल्यूज़ खे. उन खां पोइ रिलेशनल ऑपरेटर्स. रिलेशनल ऑपरेटर्स असांजा यूज़ थींदा आहिनि जॾहिं असां ॿिनि वैल्यूज़ खे पाण में फॉर एग्ज़ाम्पल असां चई सघूं था, अज्यूम कराए सघूं था, जीअं ॿिनि वैल्यूज़ खे असां रिलेशन कराइण जे लाइ असां इस्तेमालु कंदा आहियूं. यानी कि असां कंपेट कराईंदा आहियूं ॿिन्हिनि में, यानी कि कंपेंसेशन कराइण लाइ कंडीशन्स असां अप्लाई कराईंदा आहियूं. जीअं असांजी इफ़ कंडीशन आहे, जॾहिं असां इफ़ कंडीशन इस्तेमालु कंदासीं त असां रिलेशनल ऑपरेटर्स इस्तेमालु कंदा आहियूं. त लेट्स सी असां ॾिसूं इज़िकल असांजा जेके आहिनि ऑपरेटर्स उहे कीअं इस्तेमालु थींदा आहिनि. जीअं ॾिसो A = B इज़ नॉट ट्रू. जेकॾहिं A असांजी ॾिसो = 10 ऐं B = 20, छा A बराबरि आहे B जे? डेफिनेटली न. छो त A जो वैल्यू 10 आहे ऐं B जो वैल्यू डेफिनेटली A = B जे न आहे, त असां उनखे डायरेक्टली यूज़ नथा करे सघूं. छो त A जो वैल्यू 10 आहे ऐं B जो वैल्यू 20 आहे, त डेफिनेटली A = B जे न आहे, त इहो ट्रू न आहे. अगरि असां नॉट इक्वल ॾिसंदासीं, A ≠ B ट्रू आहे. छो त A जो वैल्यू 10 आहे ऐं B जो वैल्यू 20 आहे, तॾहिं बि हिन तरीक़े सां असां इस्तेमालु करे सघूं था. ऐं जेकॾहिं असां ग्रेटर देन इस्तेमालु था कयूं सिम्बल, त उन लाइ छा थींदो A > B, त A जेको आहे छा वैल्यू हुन जो B खां मथे आहे? न. छो त हिन जो वैल्यू 10 आहे, हिन जो 20 आहे, तॾहिं असांजो उहो ट्रू न थींदो. अगरि असां लेस था कयूं A < B, त ट्रू आहे. छो त A जो वैल्यू 10 आहे ऐं B जो वैल्यू 20 आहे, तॾहिं असां चई सघूं था त A < B. उन खां पोइ ॾिसो A ग्रेटर आर इक्वल टू B. छा A मथे आहे या बराबरि आहे B जे? न आहे. न उन खां मथे आहे न उन जे बराबरि आहे, तॾहिं असां उहो असांजी कंडीशन यूज़ न थींदी. छो त असांजी कंडीशन्स ट्रू नथी थिए, त असां उनखे फॉल्स ते अची ईंदो ख़ुदि ब ख़ुदि उहो. उन खां पोइ ॾिसो असां चेक था कयूं लेस आर इक्वल आहे. जीअं ॾिसो असांजो वैल्यू आहे, चऊं त A जेको वैल्यू आहे उहो असांजो लेस आर इक्वल टू B आहे. लेस आहे पर इक्वल न आहे, त बि असांजी हिकु कंडीशन ट्रू थिए थी. त मतिलबु त असां हिनखे यूज़ कराए सघूं था विद द हेल्प ऑफ हिन कंडीशन जी मदद सां. हीअ असांजा रिलेशनल ऑपरेटर्स आहिनि. C++ लैंग्वेज में असां हिन तरीक़े सां इस्तेमालु थींदा ऐं हिन वे सां ऐं हिन टास्क लाइ इस्तेमालु थींदा आहिनि रिलेशनल ऑपरेटर्स. उन खां पोइ लॉजिकल ऑपरेटर्स. लॉजिकल ऑपरेटर्स तॾहिं इस्तेमालु थींदा आहिनि जॾहिं असां ॿ लॉजिक्स ठाहियूं. जॾहिं असां ॿ लॉजिक्स ठाहींदा आहियूं तॾहिं असां लॉजिकल ऑपरेटर्स यूज़ कंदा आहियूं. जीअं ॾिसो एंड, आर, नॉट आहिनि, ही छा आहिनि? लॉजिकल ऑपरेटर्स आहिनि. असां C++ में कीअं इस्तेमालु कंदा आहियूं लॉजिकल ऑपरेटर्स में? जॾहिं बि ॿई कंडीशन्स ट्रू हूंदियूं तॾहिं असांजी ट्रू थींदी. जॾहिं असांजूं ॿई कंडीशन्स ट्रू थींदियूं तॾहिं असांखे उहा कंडीशन ट्रू ॾेखारींदी. अगर असां आर था इस्तेमाल कयूं तो आर में का भी एक कंडीशन या का भी एक स्टेटमेंट ट्रू होंगी तॾहिं असांजो प्रोग्राम रन थींदो आर लॉजिकल ऑपरेटर्स की मदद से।
उन खां पोइ आहे नॉट। नॉट जेका हूंदी जेको रिवर्स कराईंदो आहे, अगरि असांजो वैल्यू ट्रू हूंदो त फॉल्स थींदो, जेकॾहिं फॉल्स हूंदो त उहे ट्रू थी वेंदो लॉजिकल ऑपरेटर्स में। ही असां लॉजिक ठाहिण जे लाइ इस्तेमालु कंदा आहियूं लॉजिकल ऑपरेटर्स खे। हलूं था अॻिते। बिटवाइज़ ऑपरेटर्स। बिटवाइज़ ऑपरेटर्स एक्चुअली यूज़ थींदा आहिनि जॾहिं असां इंटीजर्स जी डेटा अलॻि अलॻि सां उन्हनि खे डिफाइन कयूं, या असां ऑपरेशन करें टेस्टिंग कयूं, सेटिंग कयूं, या शिफ्टिंग कयूं कंहिं बि वैल्यू खे हिकु हंधि खां ॿिए हंधि लाइ, त असां बिटवाइज़ ऑपरेटर्स इस्तेमालु कराईंदा आहियूं। त ॾिसो, सभ खां पहिरियां बिटवाइज़ ऑपरेटर एंड ऑपरेटर आहे, जंहिंखे असां एंड बिटवाइज़ ऑपरेटर चवंदा आहियूं। बिटवाइज़ आर ऑपरेटर आहे, ऐं असांजो बिटवाइज़ ज़ार ऑपरेटर आहे, ऐं बिटवाइज़ असांजो कॉम्प्लीमेंट ऑपरेटर आहे, या असां डबल लेस ॾींदा आहियूं त असां शिफ्ट लेफ्ट ऑपरेटर चवंदा आहियूं। उन खां पोइ असां ग्रेटर चवंदा आहियूं, मतिलबु त जेके असांजूं शिफ्ट राइट ऑपरेटर्स, हू असांजी लेफ्ट ऑपरेटर्स थींदा आहिनि, हीअ असांजा शिफ्ट लेफ्ट ऑपरेटर्स। ऐं जॾहिं हीअ असां इस्तेमालु थींदा आहियूं, कॾहिं इस्तेमालु थींदा आहिनि जॾहिं ALU प्रेज़ेंट थींदो आहे कंप्यूटर CPUs में, त हू बिटवाइज़ ऑपरेटर्स जी मदद सां उहो जेको बि असांजो वैल्यू खणंदो आहे, उहो बिटवाइज़ ऑपरेटर जी मदद सां ई असांखे उहो टास्क जेको बि हूंदो आहे परफॉर्म कराए ॾींदो आहे विद द हेल्प ऑफ बिटवाइज़ ऑपरेटर्स। ईअं चई सघूं था त जॾहिं CPU ALU यूज़ कंदो आहे, यानी कि अर्थमेटिक लॉजिक यूनिट्स, त उन में असांजा बिटवाइज़ ऑपरेटर्स इस्तेमालु थींदा आहिनि। ऐं बिटवाइज़ ऑपरेटर्स यूज़ थींदा आहिनि कंहिं सां करेक्टर ऐं इंटीजर डेटा टाइप सां। उन खां पोइ आहे असाइनमेंट ऑपरेटर्स। असाइनमेंट ऑपरेटर्स कहिड़ा थींदा आहिनि, कंहिं बि वैल्यू खे असाइन करण जे लाइ असां हिन तरीक़े सां यूज़ कराईंदा आहियूं। जीअं ॾिसो, सभ खां पहिरियां आहे त लेफ्ट शिफ्ट एंड असाइनमेंट ऑपरेटर्स आहिनि। जीअं असां हीअं असां इस्तेमालु कंदासीं, सेम जीअं असां हीअं लिखंदासीं त डेफिनेटली असां हीअं तरीक़े सां बि सेम लिखी सघूं था। एंड शिफ्ट ऑपरेटर्स कीअं यूज़ थींदा, हिन तरीक़े सां असां C++ में असां यूज़ करे सघूं था। जीअं ॾिसो, हीअं लिखूं या हीअं लिखूं, सेम बराबरि आहिनि, हुन में को बि मैक्स नो डिफरेंस। असां जेकॾहिं एंड इज़िकल लिखूं था त उहे असांजूं एंड C एंड इज़िकल टू आहे, सेम लिखंदासीं C इज़िकल टू C आहे ऐं एंड टू आहे। ऐं बिटवाइज़ असांजो एक्सक्लूसिव आर असां कीअं लिखंदा आहियूं, त असां उन जे लाइ असांखे ही सिंबल असां ॾींदासीं ऐं टू, ऐं असां हीअं लिखंदासीं त बि उन्हनि में को बि डिफरेंस न थींदो आहे। स्ट्रिंग्स छा थींदा आहिनि? स्ट्रिंग्स मीन्स कलेक्शन ऑफ टेक्स्ट, यानी कि कलेक्शन ऑफ वर्ड्स असां स्ट्रिंग चवंदा आहियूं। यानी कि हिकु वर्ड खां ज़्यादा तव्हां आउटपुट था वठणु चाहियो त उन जे लाइ असां स्ट्रिंग इस्तेमालु कंदा आहियूं। स्ट्रिंग्स एक्चुअली छा थींदो आहे, करेक्टर्स असांजा हूंदा आहिनि डबल कोड्स जे अंदरि। जीअं ॾिसो, असां एग्ज़ाम्पल में स्ट्रिंग ग्रीटिंग इज़िकल टू हेलो लिखियो आहे, मतिलबु असां वैल्यूज़ खे असां डिफाइन करायो आहे इन्हनि खे। जॾहिं असां ॿ स्ट्रिंग पाण में ॻंढींदासीं त असां प्लस ऑपरेटर इस्तेमालु कंदा आहियूं हुते, यानी कि उनखे असां चवंदा आहियूं कॉन्केटिनेशन। मतिलबु कंहिं ॿिनि वैल्यूज़ खे असां जॾहिं प्लस कराईंदासीं, पाण में प्लस न बल्कि ॿिन्हिनि खे कंबाइन कराईंदासीं, त उन जे लाइ असांखे यूज़ कराइणो पवंदो आहे कॉन्केटिनेशन ऑपरेटर्स। उन खां पोइ जीअं ॾिसो, ही त स्ट्रिंग नेम आहिनि, असां अब्बास ऐं अली लिखियल आहिनि, त ॿिन्हिनि खे असां कॉन्किनेट हिन तरीक़े सां करे सघूं था, ऐं असां सी आउट कराईंदासीं फुल नेम। जीअं स्ट्रिंग ही ॿ नाला आहिनि, ऐं असां हिन खे असाइनमेंट ऑपरेटर्स जी मदद सां असां उन्हनि खे असाइन करे छॾियो आहे वैल्यू फुल नेम खे। त जॾहिं बि असां उन्हनि खे लेंथ ॾिसणु चाहियूं हिननि जी, त लेंथ ॾिसण लाइ असांखे लेंथ फंक्शन इस्तेमालु करणो पवंदो असांखे स्ट्रिंग जी मदद सां ऐं C++ में। अगर असांजो वीडियो तव्हांखे पसंदि आयो हुजे त प्लीज़ शेयर कयो ऐं पंहिंजे दोस्तनि सां असांजे वीडियोज़ खे शेयर कयो, लाइक कयो। थैंक यू फॉर वॉचिंग।